शामिल कंदासीं। नसीराबाद जी रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बोर मुतासिर 18 वजन जे अज़हर लाशारी ज़हर पी आपघात की कोशिश कई हुई। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कंदासीं। नसीराबाद जी रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बोर मुतासिर 18 वजन जे अज़हर लाशारी ज़हर पी आपघात की कोशिश कई हुई। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद जी रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बोर मुतासिर 18 वजन जे अज़हर लाशारी ज़हर पी आपघात की कोशिश कई आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद जी रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बोर मुतासिर 18 वजन जे अज़हर लाशारी ज़हर पी आपघात की कोशिश कई हुई। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। नसीराबाद जी रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बोर मुतासिर 18 वजन जे अज़हर लाशारी ज़हर पी आपघात की कोशिश कई हुई। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। नसीराबाद जे रिलीफ कैंप में आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अलाबख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अलाबख्श, आपघात की कोशिश कंदड़ नौजवान फोत थी वियो आहे, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल ही नसीराबाद डिग्री कॉलेज में रिलीफ कैंप कायम थियल आहे, जिते 18 सालन जो नौजवान हुयो अज़हर लाशारी। हुनखे काफ़ी ॾींहंनि खां हुनजे वालिद ॿुधायो आहे मज़न खान लाशारी त हुनखे काफ़ी ॾींहंनि खां ज़हन ते दबाव हुयो त असां बुखनि ते वेठा आहियूं ऐं असां में बीमारियूं फैलिजी वियूं। हुन खाइण लाइ कुझु नथो मिले, जेकॾहिं राशन अचे बि थो त असां ताईं नथो पहुचे। ऐं हुनजे ज़हन ते हुनजे वालिद साहिब जे चवण त मुसलसल दबाव हुयो ऐं जंहिंखां पोइ हुन कल्ह ज़हर खाधो ख़ुदकशी करण लाइ। जंहिंखां पोइ हुनखे असां डॉक्टर वटि वठी वियासीं, पर हुनजी जान न बची सघी ऐं अॼु सुबुह हू फोत थी वियो आहे। जेको नौजवान फोत थियो आहे, इहे असुल रहवासी आहिनि आडो खान लाशारी ॻोठ आहे गाजीपाड़ जे मथे तरफ़ खां। ओॾां जा ई रहवासी आहिनि जेके हिते बरसातुनि जे सबबु हिते जी पनाह वरिती हुई। नसीराबाद डिग्री कॉलेज जे रिलीफ कैंप में रहियल हुया ऐं हिन वक़्तु रहियल आहिनि। हिन वक़्तु हुन सॼो डिग्री कॉलेज नसीराबाद रिलीफ कैंप में ई कयो वियो आहे ऐं हुननि जे तदफ़ीन जो बंदोबस्तु ऐं कांदपे जो बंदोबस्तु, ख़ैरात जी मानी जो बंदोबस्तु हितां जे कुझु समाजी कारकुननि कयो आहे। ऐं हुनखां पोइ हुन लाइ इहो तइ कयो आहे त हुनखे चंडण वारे मुक़ाम में जॻह ॾिनी वेंदी, तदफ़ीन में हिते कई वेंदी। ऐं अहिड़े माहौल सूरत हाल खां पोइ नसीराबाद में जेका डिग्री कॉलेज वारी कैंप आहे हुन में वॾो हिकिड़ो सोगारो माहौल पैदा थी वियो आहे ऐं हर ख़ाली हुई। ऐं नौजवान 18 सालनि जो हिकिड़ो मासूम नौजवान हुयो जेको बुख बदहालीअ जे करे ज़हनी दबाव बर्दाश्त न करे सघियो आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे। जी ठीकु आहे, महिरबानी अलाबख्श तफ़सील ॾियण लाइ।